अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जे ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं ऐं अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो। छा अचण वारा एपिसोड हाणे मुराद लाइ टफ थियण वारा आहिनि जा रहज़न जे लाइ या मुश्किलात शाहनवाज़ ख़ान लाइ वधण वारियूं आहिनि। सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं सुठा कमेंट कंदा। हलूं था जी मुख़्तलिफ़ अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां जेका हाणे अॻिते अपडेट ड्रामा जूं क़िस्तां वधियूं वेंदियूं, अञा शाहनवाज़ ख़ान गेमूं खेॾण जी कोशिशि कंदो रहंदो, चालू खेॾंदो, पंहिंजो मकर फ़रेब अञा असरु उन जो ॾेखारींदो। ऐं जीअं जीअं ड्रामो अॻिते वधंदो वेंदो, बाद में 100 जे लॻभॻि जीअं क़िस्तां वेझो थींदियूं, पोइ मकर फ़रेब शाहनवाज़ ख़ान जा जेका आहिनि उहो सभिनी खे ख़बर पवंदी वेंदी। ऐं होॾां मुराद जे लाइ बि फ़िलहालु वक़्ती तौरु ॾुखाई थियण वारी आहे। सोडल को न कंहिं मसइले में ज़रूरु फासंदो ऐं इहो फिरी गिरी मुराद जे लाइ मुसीबत थींदी। ऐं मंसूर ख़ान जा जेको आहे न, उनखे सॼी सम्झ आहे त मूंखे कीअं अॻिते हलणो आहे। तमामु जल्द आहिस्ता आहिस्ता इहे खून सभु कूड़ा साबित थींदा ऐं मंसूर ख़ान ॿाहिरि ईंदो। मंसूर ख़ान खे इन में जेल में ॾेखारियो वियो आहे त सचो माण्हू जेको हूंदो आहे उहो जेलनि में हूंदो आहे, जेका मकर फ़रेब वारा हूंदा आहिनि उहे ॿाहिरि हूंदा आहिनि। तॾहिं इहो किरदारु करेक्टर ॾेखारियो वियो आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।